अस्सलाम वालेकुम। दोस्तों, जेके माण्हू सॼो ॾींहुं कमकार कंदा आहिनि, कंहिंजी गिला कंदा आहिनि, कंहिंजी गीबत कंदा आहिनि, को रांदि कंदा आहिनि, गेम खेॾींदा आहिनि, या के ताश खेॾींदा आहिनि, के फज़ूल घुमणु वेंदा आहिनि, कंहिं होटल ते वेहंदा आहिनि, उहे सभु सम्झंदा आहिनि त असां मुफ़्त में इहो सभु कुझु कयूं था। घुमण में बि मुफ़्त विया आहियूं, कंहिंजी कचहरी था कयूं उहो बि मुफ़्त में, गेम था खेॾूं उहो बि मुफ़्त में, मिसाल तौरु कंहिंजी गीबत कईसीं, गिला कईसीं, मतिलबु हज़ार ॻाल्हियूं माण्हू सम्झंदा आहिनि इहो मुफ़्त में आहे, पर असुल में इहो मुफ़्त में न आहे। इन जी बि तव्हां क़ीमत था चुकायो। पर तव्हांखे इन क़ीमत जी ख़बर पए न त तव्हां छा था चुकायो। यकीन कयो त तव्हां फज़ूल में हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हायो, तव्हां फज़ूल में हिकु सेकेंड बि कंहिंसां न ॻाल्हायो, तव्हां फज़ूल में 5 मिंट बि गेम न खेॾो। तव्हांखे अगरि पंहिंजे क़ीमत जी ख़बर पइजी वञे। दोस्तों, ज़िंदगी जेका है न, करोड़े अरबे रुपया ख़र्च करे बि ज़िंदगी असांजी तमामु क़ीमती आहे, करोड़नि अरबनि खां वधीक। हज़ारे लखें करोड़े मोतियूं ॾेई, हीरा लाल जवाहर ॾेई असां ज़िंदगी नथा ख़रीद करे सघूं। इहा ज़िंदगी त इंसान खे मिले थी, पर उन ज़िंदगी खे गुज़ारण लाइ असां सभु कुझु पंहिंजो टाइम फज़ूल में ज़ाया कंदा आहियूं। ताश खेॾूं था, रांदि खेॾूं था, मल्ह ॾिसणु वञूं था, मेलो ॾिसणु वञूं था, असां किथे घुमणु वञूं था, होटल ते वेहूं था, मतिलबु माण्हुनि जी गिला कंदा आहियूं, माण्हुनि जी गीबत कंदा आहियूं, माण्हुनि खे तक़रीबन तकलीफ़ुनि में विझंदा आहियूं। असां वेही मज़ो ॾिसंदा आहियूं त असां सोचूं था त इहो सभु कुझु मुफ़्त में आहे। तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जो हिकु हिकु मिंट जेको आहे न उहो ज़ाया कयो था। ज़िंदगीअ जा क़ीमती लम्हा तव्हांजा ज़ाया था थियनि। सिजु उभिरियो, तव्हां पैदा थिया आहियो, हाणे सॼो ॾींहुं आहे जेको तव्हांखे जीअं वणे तव्हां कयो। पर जॾहिं सिजु लहंदो त शायदि तव्हांखे सोच पोइ ईंदी त असां छा कयोसीं। मौत जी घड़ी वक़्तु ज़िंदगीअ जा तव्हांखे सभु लम्हा यादि ईंदा, ॾाढो तव्हांखे अफ़सोस थींदो, तव्हांखे हर शइ यादि अची वेंदी त हीअ मां छा कयो। तव्हां तंहिं महिल सोचींदव मूंखे हिकु सेकेंड जी मोहलत अगरि मिले न त मां लखें सालनि जी इबादत करे वठां, पर शायदि उहो तव्हांखे सेकेंड जो मौक़ो बि कोन मिलंदो। हिन पैगाम जो मक़सदु इहो आहे त तव्हां जेको कुझु बि ज़माने में कयो था इहो मुफ़्त में न आहे। मां तव्हांखे बार बार बयानु करे वियो आहियां त गेम, ज़माने जो घुमणु फिरणु, गिला गीबत, होटल ते वेहणु, कचहरियूं करणु, इंजॉय करणु, इहो सभु कुझु तव्हांजो ख़र्चु थो थिए। क़ीमती असासो जेको आहे न उहो तव्हांजो ख़र्चु थो थिए फज़ूल में। तव्हां जेतिरी ज़िंदगी तव्हांजी आहे इनखे अलाह जी रज़ा ख़ातिर, अलाह जी इबादत में अगरि तव्हां गुज़ारींदव। इंसानु काॾे वञे थो, भाउ मूंखे 5 ॾींहं हेॾे वञिणो आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे समर खणे थो न। असां समुंड रस्ते सऊदी वेंदासीं, कंहिं ॿिए मुल्क में वेंदासीं, त असांखे असांजो होश कमु कंदो त असांखे छा छा करिणो आहे। ख़बर बि आहे त फ़िलहाणे मुल्क था वञूं, पर मौत हिकु अहिड़ी शइ आहे, अणवाक़ुफ़ जॻह आहे, उते असांखे छा छा समर खणणो पवंदो उहो तव्हांखे हक़ीक़ी ॼाण हुजणु खपे त असांखे खणणो छा आहे समर लाइ, उते असांखे छा छा कमु ईंदो। लाड़कणे खां कराची अचूं था कोच में त सभु कुझ जी तयारी कयूं था, कपिड़ा था खणूं, लटा था खणूं, पेस्ट था खणूं, बुर्श था खणूं, मोबाइल जो चार्जर था खणूं, गंजी था खणूं, अगट था खणूं, सभु कुझु असां पंहिंजे बैग में तयारी करे रखंदा आहियूं। वरी बटूं चेक था कयूं, पैसा केतिरा आहिनि, घर था ॾियूं, असां केतिरो कमु था कयूं। सिर्फ़ु लाड़कणे खां कराची 4 कलाक 5 कलाक जो सफ़र आहे। वरी घरों निकिरूं था त पोइ हिते ॿारनि जो ख़्यालु आहे, ॿारनि ॾे फ़ोन था कयूं छा खपे। वरी कराची पहुचूं था त ॻोठ जो हाल वाल था वठूं, ॻोठ वारा असांजो हाल वाल था वठनि, ख़ैर सां पहुता आहियो। असां पाण पहुची फ़ोन कंदा आहियूं त असां ख़ैर सां पहुता आहियूं, ॻोठ ॾे ख़ैर आहे, ख़ैर जी राति गुज़री। हीअ मां ॿाहिरें ज़माने जी ॻाल्हि थो कयां। मौत जी तयारी खां पोइ तव्हांखे जेको समर साण हूंदो उहो ई कमु ईंदो। न तव्हां पुछा करे सघंदव त मुंहिंजे बचड़नि जो छा हाल आहे, मां ख़ैर सां पहुतो आहियां, तव्हांजी राति कीअं गुज़री, मुंहिंजी राति कीअं गुज़री, इन जो मौक़ो तव्हांखे वरी कॾहिं न मिलंदो। इन जे करे तव्हां सां सुठो समर साण हूंदो त तव्हांखे कंहिं बि सफ़र में दिक़त न थींदी, तव्हांखे का बि परेशानी न थींदी, तव्हांखे को बि उल्को न थींदो, तव्हांखे पंहिंजी बचड़नि जो उल्को बि न थींदो, तव्हांखे पंहिंजे घर जो उल्को बि न थींदो, तव्हांखे पंहिंजे सिर जो उल्को बि न थींदो। समर साण आहे न। तव्हांजी तरबियत भली, तव्हां ॿारनि खे सुठी तरबियत ॾिनी, तव्हां 5 रुपया जेके ठाहिया हिलाल जा ठाहिया, तव्हांजा ॿार जेके बि आहिनि त हिलाल खाईंदा, हिलाल मूं हिलाल कमाईंदा।
तव्हां सुठो समर ठाहियो, तव्हां ज़माने में हिलाल ठाहियो, हिलाल कमायो, हिलाल खाधो। तव्हां कंहिंजी गीबत न कई, तव्हां कंहिंखे वेढ़ायो न, तव्हांजे मथां कर्ज़ु कोन्हे, तव्हांजे मथां को नाराज़ कोन्हे, तव्हां कंहिंजे मथां नाराज़ न आहियो। इहे समर आहिनि। अलाह जा सभु फ़रमान तव्हां पूरा कया। तव्हांजे अखियुनि में हर वक़्तु अलाह जे ख़ौफ़ जा ॻोढ़ा हुया। तव्हां मां माइट राज़ी हुया, तव्हां मां मिट राज़ी हुया, तव्हां पंहिंजे नियाणियुनि खे राज़ी रखियो, तव्हां पंहिंजे बचड़नि खे राज़ी रखियो, तव्हां भाइरनि खे राज़ी रखियो, तव्हां खां मुर्शिद राज़ी आहिनि, तव्हां खां अलाह राज़ी आहे, अलाह जो रसूल राज़ी आहे। त इहे तव्हां वटि समर आहिनि। तव्हांजो जेको सफ़र आहे न उहो आसानु थींदो, कंहिं शइ जी तव्हांखे परेशानी न थींदी। इज़त वारो मौत इंसान खे मिलियो, वञी रब हक़ीक़ी सां मिलंदो। दोस्तो, पंहिंजे क़ीमती टाइम खे, क़ीमती लम्हनि खे ज़ाया न कयो। तव्हां वटि सभु शइ क़ीमती आहे। तव्हां जेसीं ताईं सिहतमंद आहियो, तव्हां नौजवान आहियो, तव्हांजे हथ में सभु कुझु आहे, तव्हां वटि पैसो आहे, दौलत आहे, राति जो सुम्हण जी ख़बर कोन्हे त केॾी महिल सुम्हणो आहे, केॾी महिल उथणो आहे, छा खाइणो आहे, छा पाइणो आहे, इहा तव्हांखे यादगिरी कोन्हे। त यकीन कयो त तव्हांजो टाइम ज़ाया थो थिए। अॼु दोस्तनि सां 5 कलाक वेहिजी वियुसि, ॿारनि खे मानी आहे न आहे, वरी घर पहुते, ॿार ईअं बुख ते सुम्ही पिया। इहे ज़िमेवारियूं तव्हांजे मथां। तव्हांखे हर हाल में ज़िमेवारियूं निभाइणियूं आहिनि, पंहिंजो समर गॾु करिणो आहे। जे अगरि तव्हां नेमाज़ पढ़ो था, रोज़ा रखो था, ज़कात ॾियो था, तव्हांजा बच्चा बुख ते सुम्हनि था, ज़माने खे ॾेखाव लाइ कयो था, त इहो बि तव्हांजे समर में ख़लल आहे। इहो समर बि तव्हांजे कम जो न थियो। पंहिंजे बचड़नि खे सभु कुझु टाइम सां ॾियो, उन्हनि खे तरबियत ॾियो, उन्हनि खे इल्मु ॾियो, उन्हनि खे अकुलु ॾियो, हिलाल हराम सिधे ख़राब जो रस्तो ॿुधायो। कफ़न में कीसो कोन्हे, क़बर में अलमाड़ी कोन्हे। इहे शयूं तव्हां पंहिंजे बचड़नि खे ॿुधाईंदव त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजो सफ़र बि आसानु थींदो। मुंहिंजो वीडियो पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो, जेके बि नौजवान नओं नसल जेको बि आहे, मुंहिंजो पैगाम जी उन्हनि ताईं पहुची सघे। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।